सवाल कयो आहे अमीर अली। उहो त चए त सर असां मस्जिद जा अॻवान आहियूं ऐं असां वटि मस्जिद जो चंदो गॾु थींदो आहे, सारियूं या रोक रक़म मिलंदी आहे। ॻोठ मां पोइ उहा 6 महीने गॾु करे ऐं असां मस्जिद जो कमु कराईंदा आहियूं। छा उहा रक़म ॾुखे वक़्त में इस्तेमालु करे सघूं था कुझु ॾींहंनि लाइ? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेका रक़म मस्जिद जे लाइ मिले थी, यानी चंदो वग़ैरह जेको मिले थो, उहो मस्जिद में ई इस्तेमालु करणु ज़रूरी आहे। उनखे पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में आणणु जाइज़ न आहे। जीअं अलबहर राइक जे अंदरि आहे त अनल क़य्यिम लैस लहू इक़रादो मालिल मस्जिद। जेको मस्जिद जो मुतवली आहे यानी अॻवान आहे, उनखे मस्जिद जो माल बतौर कर्ज़ में ॿिए कंहिंखे ॾियणु जाइज़ न आहे। हिन इबारत मां मालूम थियो त मस्जिद जो माल बतौर कर्ज़ जे बि ॿिए कंहिंखे ॾियणु जाइज़ न आहे। अहिड़ी तरीक़े सां पाण खे बि नथो ॾेई सघिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।